वठी पटको बधो ऐं मुझन साईं जो चमचो थियो ज़ुबान संभाले ॻाल्हाए चनेसर तोखे ख़बर आहे त बीठो किथे ही मुझे ज़मीन जा थो पैर कढण आयो अरे ॾाढे बोल ते तो छापर मटी अरे सॼी उमिरि त साईं जे ख़र्च ते हलियाओ ऐं हूअं वरी तव्हां कहिड़ो कमाईंदा हो मुझन ही केर थी दो असांजे घर खे तालो हण वारो अॼु तव्हांजे घर खे तालो हयो आहे सुभाणे तुंहिंजे घर खे बाहि ॾींदासीं बाहि अरे तू मुझे घर के बाहर दी दे हाँ तू दी दे उन्हें ही बाहर में उछले हुए ना और जो नालो भी चने सरना है चने सर आयो ही तो बात बंद न कयो थी वडी जारी आई थी अरे मैं चुप कर बैठो हां तू वरी पंहिंजे पाण खे समझी छा तो बाबा सजी जिंदगी था खेदनी वो भी मंजोती कोने और ही गौर पट कमदार थी दो तो जे घर जू खुदियूं भरी दो चनेसर वञी तो हितां या चवां सजण खे त धिका ॾेई ॿाहिरि कढाई नथा चवई त वञी तो मथे ते चढ़ंदो अरे रे छा चई हाँ छा कदे अलिसा डर कराए ना पुलिस के कराए ना पुछड़ो जेलन जो धमकियूं न दे मुझे न दे जेलन जो धमकियूं ये जेल मुखे ॾिठल हन सोभार जे सच में ये कदे तालो न खोले ना ये रे कदे जे पेट में उछतो साए हाँ सिद्धो थी फजीलत सा मुझे घर जो तालो खोल न तो ये डकू भजतो साए हाणे ने हलता हल करे ना धूड़ लबे घर में अटो कोन ऐं ठार ते बटको अटर अखियो केतड़ शींह सा विणदो मुझे न शींह सा और घट कोन कदो मास मर चढ़ियो न लाश मिलत हिन जो लाश ओ त चने सर जी चाल चंगन भलन जू वायु बताल रेशम ये तो वडी गाल थी वई न तीर बुझल साईं पंहिंजा माण्हू अलाए केतिरा दफ़ा असांजे पोयूं लाता असांजे हयाती खे नुक़सान था ॾियनि हू लिकंदा लिकंदा असांखे नुक़सान पिया पहुचाइनि इहा कीअं ख़बर पई सोढे खान उन्हें मूंखे ॿुधायो सोढे छा कयो आहे जो गुलज़ार दाड़ेला न उन्हें जे हिकिड़े माण्हू खणनि पकड़ियो उन्हें खे ॿधी उन्हें खां सभु सचूं कराईंदो वरी असां सां को वेल त न थींदो न अहिड़ा ख़तरनाक माण्हू पकड़िया अथनि रेशम सोढे वारा हुननि जे पुॼण लाइक़ आहिनि तूं फिक्र न कर लोंग कीअं न परेशान थिया मूंखे त गणती थी पई आहे मुझन भी आजाद थी वियो आहे उहो कीअं चुप करे वेहंदो रेशम मां आहियां न ऐं हूं बि मां अकेलो थोरो ई आहियां जो इहे काहे पवंदा असीं भला ई हथ ॿधी वेही रहंदासीं छा सिरोटे जो जवाब सिर सां ॾींदासीं बाठे जो जवाब लठ सां ॾींदासीं न लोंग मूंखे हाणे डपु थो थिए ऐं तूं बि हाणे ख्याल कर सफ़ा का सुस्त आहीं वो चरी हाणे वडेरी कंहिं ते बि फलक आणण जी तोखे ज़रूरत न आहे ख़बर न आहे लोंग ज़मीन जो अलाए छा थींदो हाणे तो सुस्ती छॾ वञ मूंखे गरम गरम चांहि प्यार त चुस्त थियो उथ वडेरी तकड़ कर वडेरी तुझी चांहि चरी मूंखे मस्त करे बुरा हाणे फैसलो तुझे हथ में है कहिड़ो सोडा मौत कबूली या आजादी सोडा तू न मूंखे आज़ाद कंदे त तुंहिंजो ज़िंदगी भर एहसान थींदो ऐं जे मूंखे मारींदे त मुंहिंजा बच्चा रुली वेंदा सोडा हणूंसि था गोली जे बची वियो त भाग अथसि न न मूंखे गोली न हणिजो तव्हां जीअं चवंदो न मां ईअं कंदुसि पर ख़ुदा जे वास्ते मूंखे मारियो न बुरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए भला न जेकॾहिं तोखे छॾियऊं त तूं छा कंदे सोडा जीअं चओ ईअं कंदुसि बुरा जेकॾहिं तोखे छॾियऊं न त तूं हितां निकिरंदे त इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कंदे न न कंहिंसां असुल ज़िक्र ई कोन कंदुसि हिकु ॻाल्हि चङे नमूने सां यादि रखजांइ बुरा जेकॾहिं इहा ॻाल्हि निकिती ऐं मूंखे का बि बिड़क पई समझजांइ तूं न बचंदे पोइ फट मारंदे तूं
मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। हा जेकॾहिं केरु पुछई न त उन्हीअ खे इहो ॿुधाईंदे त मां ॻोठ वियो हुअसि, ॿारनि जी तबियत ठीकु न हुई। ईअं ई चवंदुसि सोडा मूंखे तव्हां आज़ादु कयो। ओए बिसोटा ॼं खूबाहूं असल भञी था छॾियूंसि। मूंखे कसम आहे मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। छॾियऊंसि था रबु, छॾियऊंसि था हिन भेरे। वरी जेकॾहिं का ग़लती कयईं त हे असां खां परे न आहे। यादि रखजांइ बुरा, का ग़लती कयई त सॼो ख़ानदान मारींदो साईं। इहा ॻाल्हि चङे नमूने दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾिजांइ। हाणे हल निकिरो था। कर ख़बर सिकंदर, छा थो चवी? साईं हाशिम ऐं नबू कमदार वारनि जो फाइल मुकमिल करे आंदो। तुरियुनि जूं सयूं मौजूदु आहिनि? हा सर, सिर्फ़ बहादुर जी सही न आहे। छो? छो त पैसा हाशिम जमा कराए वियो ऐं चई त ज़रूरत पवे त बहादुर खे घुराए वठिजो। तो वारी रक़म मिली? जी साईं। वोचर कापी हई अथई? हा साईं, उहा हणी छॾी अथऊं। चेक कटे इस्पताल वारी पेमेंट करे छॾिजांइ। ऐं हा, इहा रक़म मुक़रर अकाउंट मां ॾेखारे पोइ इस्तेमालु कजां। ईअं ई थींदो। हाशिम पाण आयो, संदसि मूड कीअं हो? ठीकु हो सर, वो वधीक हुन सां का ॻाल्हि ॿोल न कई। ठीकु आहे सिकंदर, मूंखे इहा ख़बर पई आहे त बहादुर ऐं गुलज़ार जे माण्हुनि जे विच में मुंहमारी थी आहे। थोरी नज़र रख, ॿियो त हिन चनेसर जो बि दिमाग़ थोरो ख़राबु थी वियो अथई। इहो किथे बि नज़र अचई न, खंभे लाकअप कजांसि। ऐं हा, बहादुर जे घर ते बि फायरिंग थी आहे, इन किसे जी बि जांच कर। ठीकु आहे सर। वॾा पूरो अचई थो। पूरा किथे हुए ऐं तुंहिंजी फोन छो बंदि हुई? मां ॻोठ वियो हुउसि। पूरा तोखे के अॻुवात न आहे क्यों? न वॾा, मूंखे केरु अॻुवाह कंदो? कूड़ न ॻाल्हाए, सच सच ॿुधाए। किथे तोखे के अॻुवात न कयो? यार मां चयो न, मां ॻोठ वियल हुअसि, मुंहिंजे ॿारनि जी तबियत ख़राबु हुई। तूं चनेसर खे बिना ॿुधाइण जे उतां गुम थी वई? मां चनेसर जे दर ते बीठो हुअसि त ओचितो कॉल अची वई, मुंहिंजी नंढड़ी जी तबियत सही न आहे, जल्दी इस्पताल पहुच। ही कूड़ थो ॻाल्हाए, हिन जो मुंहुं ई ॿुधाए थो त कूड़ थो ॻाल्हाए। फिलहाल हिन खे छॾियो, थोरो साह पटे पोइ हाल अहवाल कयूंसि था। ईअं वरी कीअं गुलज़ार? हिन जे करे त चनेसर ते इल्ज़ाम लॻा आहिनि त भूरे खे हुन गुम कयो आहे। हिन जे करे मां ऐं चनेसर झेड़ा कया ऐं ही वरी असां सां कूड़ थो ॻाल्हाए। मुंहिंजो न छॾियोसि, मां पाण। मां 2 ॾींहंनि खां ॾिसां पियो त तूं मूंखे नज़र अंदाज़ करे रहियो आहे। जेको माण्हू नज़र खां किरी पए उनखे ॿियो छा थो करे सघिजे? बाबा मूंखां कहिड़ी ग़लती थी? मूं कहिड़ो गुनाह कयो आहे तुंहिंजो? हाजी इहो पंहिंजो पाण खां पुछ त तो छा कयो आहे ऐं कहिड़ी ग़लती कई आहे। बहादुर सच सच थो ॿुधाई, जेका ॻाल्हि हुई साम्हूं तो सां कई, बाक़ी हिकिड़ी मूंखां ग़लती थी। कहिड़ी? बहादुर बचा, मूं हिकिड़ी ॻाल्हि तोखां लिकाई। जॾहिं तूं लाकम में बंदि है न, तॾहिं ससी अकेली अस्पताल निकिरी वई, जंहिंखे माईअ बसरा पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। अजय, तोखे ख़बर आहे त तूं ही छा चई रहियो आहे? बहादुर बचा, मां सच थो चवां, तूं भली माई बसरा खां पुछा कर। ससु ई छो वई अस्पताल? ॿुधाए पई त खेसि पेट में सूर पियो, पर सूर को ॿियो। मतलब? बहादुर बचा, तूं पाण सियाणो आहे, उन्हनि ॾींहंनि में चनेसर बि अस्पताल में। हाजी तूं ही छा चई रहियो आहीं? मां अॻु में बि तोखे कुझु कोन चयो। जेकॾहिं हिन जे करे ही ॻाल्हि कूड़ी निकिती न, गोली हिकिड़ी हणंदो साईं। अबा जेका ॻाल्हि हुई मूं तोखे ॿुधाई, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे बचा। पंहिंजे मामे ते यकीन करी या न करी, उहा तुंहिंजी मर्ज़ी। गुलज़ार, पूरे जे जिस्म ते ढकन जा निशान ॾिठा अथऊं। हाँ? ढकन जा निशान? तो कीअं ॾिठा?
गुलज़ार भूरे तड़ पे कयो ओचिते मुंहिंजी नज़र पइजी ऐं उनजे जिस्म ते धकनि जा निशान ॾिठा अथमि। माना तो भूरे कूड़ ॻाल्हायो त मां ॻोठ वियोसि ऐं मूंखे लॻे थो हुनखे पुलिस खयो आहे। जेकॾहिं हुनखे पुलिस खणी वई हुई न त पोइ ही असांजे लाइ बि ख़तरो आहे, छो त पुलिस हुनखे ईअं कोन छॾियो आहे, को कमु ॾेई पोइ छॾियो हूंदो, या त पुलिस जो ख़ाबिरो थी मोटियो हूंदो। तूं भूरे ते नज़र रख ऐं चने सर खे इहा ख़बर न पए, छो त हू ठहियल कम बि विञाए छॾींदो। उनखे ख़बर न पवंदी गुलज़ार। तूं भूरे जे वेझो रह, हुन खां हाल अहवाल वठ ऐं ओगर कढीसि त जीअं ख़बर पए घटि में घटि पंहिंजो त सिर बचायूं न। जे पुलिस जो मुखबर थी आयो आहे त पोइ उफट मारींदासूं। गुलज़ार पुराणो साथी आहे, गॾु खाधो पीतो अथई, ईअं कोन कंदो। पंहिंजे सिर खां वधीक ॿिए कंहिंजो बि सिर न आहे। इन खां अॻु में जो असांजो सिर खणाए तूं हुनजी जांच वठ, जांच कर त इहो फोन ते कंहिं सां थो ॻाल्हाए, इहा सॼी ख़बर मूंखे ॿुधाए। किथे ईअं न थिए जो मथां अची पुलिस बीहे ऐं असां ॾिसंदा रहिजी वञूं। गुलज़ार तूं दिलि जाए कर, जेको कुझु थींदो मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदसि, बाक़ी हिकिड़ी इजाज़त ज़रूरु ॾे। कहिड़ी? गुलज़ार इन बहादुर ऐं जानू खे सेखत ॾियां हिकिड़ी। ठीकु आहे, फुल मिले त ॾेई छॾिजां। मासी एडी निंड रात खोंगरनि जो पटको पे पवई ऐं हेडी फायरिंग पई थे ॿाहिरि, उहा तोखे ॿुधण में ई न आई हुई। अरे अमड़ सॼे ॾींहं जे हिन कम में वठा में एडी त थकावट थी थिए जो सुते खां पोइ ख़बर ई कोन थी पवे पई। मासी बहादुर उथियो, हथियार खयई, मामा हाजी उथियो, तोखे का ख़बर ई कोन हुई त छा थी रहियो आहे। अमड़े भला ख़ैर त हो? अलाए मासी, ख़बर न आहे, ॿाहिरि चोर हुया अलाए छा। अरे अमड़े हिते कहिड़ो माल ॿधो बीठो हो जो चोर आया? मासी ख़बर अथई, राति मूंखे बहादुर इशारो ॾिनो त सुम्ही पओ। ओ अम्मा मिड़ई मुंहं जी पकाई अथसि, ख़बर बि अथसि त माण्हू ॿिनि वेठा आहिनि, को कंहिंखे सहे कोन थो, पर पोइ बि इहो मुंहं में सूंड अथसि, इहो सूंड लहेसि ई कोन थो। मासी मां बि सबुर करे वेठी आहियां, तूं ॾिसजांइ मुंहिंजो इहो सबुर दुश्मननि सां पाणे विढ़ंदो। अमड़े हो पाण त सोचे न त माण्हू ॿिनि वेठा आहिनि, ॿिनि माण्हुनि खे डराइण में हूंदा आहिनि। मासी खेसि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो अथई त शीशी कंहिं वटां मिली। ओ अम्मा कूड़ जे मुंहं में धूड़, तूं सबुर करे वेह, ॾिस त हिक न हिक ॾींहुं कीअं था पधर पवनि, पाण ई ज़ाहिर थींदा। मासी मूंखे त ॾिठो कयूं न, मुड़ुस खां परे कयूं। चाचा हाशिम कावड़ियो वेठो आ, बाबा अलॻि नाराज़ आ, मथां वरी हेॾे लड़ी बि नथा अचनि। मासी मां त अकेली थी वियसि, पंहिंजे ई घर में अजनबियुनि वांगुर परावनि वांगुर थी रहां। मुंहिंजनि साईं हिकिड़ो मसइलो पैदा थी पियो आहे। ॿुधाए, पर पहिरें इहो ॿुधाए, इहो नबू तोड़ पहुतो आहे न? जी हा। ऐं चनेसर बि तोड़ थो रहे? बिल्कुलु साईं। ॿुधाए तो असांजे दुश्मन खे पाण वटि रहे सुठो अमल कोन कयो आहे। मुंहिंजनि साईं कॾहिं कॾहिं झंग में शींहं सां गॾु गिदड़ बि रहंदा आहिनि। अहिड़ा गिदड़ जेके हित अची मालकनि जे साम्हूं था भभकियूं हणनि। मुंहिंजनि साईं तव्हांजो वास्तो मूंसां ऐं मुंहिंजो वास्तो तव्हां सां आहे। जे ॿुधो असांजी त जी बिस्मिल्लाह, जे नथा ॿुधो त मर्ज़ी अव्हांजी। ॿुधा, तुंहिंजे लाइ मुंहिंजा दरवाज़ा हमेशह लाइ खुलियल आहिनि, तूं हुकुम कर। मुंहिंजनि साईं पूरो वापसि अची वियो आहे ऐं हुन ॿुधायो त ॻोठ वियो हुउसि, पर हुन जे जिस्म ते तशदुद जा निशान बि आहिनि। मूंखे शक आहे त पूरो पुलिस जे दाॿे में अची को ग़लति कमु न करे। हुनखे मां छा थो करे सघां? जे तोखे गुमान आहे त पोइ उनखे पाण सां गॾु छो रखियो अथई? तव्हां सिर्फ़ु मूंखे पक करे ॾियो त पोइ ॾिसजां इन मुखबरनि जो मां कहिड़ो असर थो कयां। ॿुधा, जेतिरे क़दुरु मुंहिंजो ख़्यालु आहे पुलिस इहे न कंदी। जेकॾहिं पुलिस खे इहो करणो हुजे हा न त हुनखे वठी तो ताईं पहुची वञनि हा, हू इंतज़ार छो कनि हा? पोइ बि मूंखे पक करे ॾियो मुंहिंजनि साईं। ठीकु है, मां कोशिश कयां थो, पर हुनजे एवज़ तोखे बि मुंहिंजो हिकिड़ो कमु करणो पवंदो। कहिड़ो? इन लौंग खे हिकिड़ो ठाउको सटको त ॾे। इहो अलाए पंहिंजे पाण खे छा थो सम्झे। कल्ह को ॾींहुं आहे, वॾा जो कमदार हो, हाणे पाण खे अलाए छा थो सम्झे। हुनर पाण खे वॾेरो थो सम्झे ऐं ज़ाल खे वॾेरी कई अथसि। अहिड़ो कुटको ॾींसि त हेॾे मुंहुं बि न करे।
करे ॾेखारीस त हुनखे बि ख़बर पवे त मुजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। ठीकु आहे मुजल साईं, इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। सोना तूं मुड़ुस माण्हू आई ऐं तुंहिंजे ई करे मां फ़ैसिला बि मुड़ुस माण्हुनि वारा कंदो आहियां। लौंग ऐं रेशम जी ज़िंदगी में बहार आणण में रुगो मुंहिंजो ई न पर मूंसां गॾु तुंहिंजो बि हथु आहे। बाबा साईं अवां जूं इहे चङायूं बवां जे सोबतुनि जे करे ई असांखे अता थियूं आहिनि। तव्हां असांजे लाइ छपर छांव आहे ऐं असां अवां जे हुकुम जा ग़ुलाम आहियूं। बाबा साईं तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ मुंहं मां कढंदा आहियो, असां मुक़ाबिलो करण लाइ वर खणी वरी पवंदा आहियूं। हाँ सोडा, लौंग ऐं रेशम जी हिफ़ाज़त जे लाइ पुलसरात बणिजी बीही रहो, जंहिं तां गुज़रण शैतान जे लाइ ॾुखियो थी पवे। बाबा साईं मां हिननि लोभियुनि लाइ संदरो सोढ़ो करे छॾियो आहे। जेकॾहिं हिकु चकर हिननि में हथ पइजी विया न त अहिड़ी चोटी लॻंदनि जो ज़िंदगी भर जेकॾहिं घाटो सिधो करे हलिया मूंखे नाज़ आहे तो जहिड़े दिलेर दोस्त ते। तूं हिकु रांझू लखनि जे मट आहीं तॾहिं त हिन मुचन वारनि जी मस्ती मोल आहे। बाबा साईं जेकॾहिं मुजन वारा कारीगर बणिजी कर खणंदा त अहिड़नि कारीगरनि जी मुंडी मरोड़ण सोढे जे खाॿे पीर जो खेल आहे। थोड़ा हाशिम भी हिम्मत भरियो जवान आहे, जेको सदाईं पंहिंजनि जे लाइ सीनो ताणे बीह रहंदो आहे। मां चाहियां थो त असां बि उन जे लाइ ईअं थियूं जो माल ते हिक ॿिए जा हथियार बणिजी वञे। बाबा साईं दिलावर खां पोइ हाशिम ऐं मुंहिंजी दोस्तीअ जो मिसाल अव्हांखे माण्हू ॾींदा, छो त बाबा साईं पाण मुड़ुस माण्हू लाइ जीअण सिखियो आहे, बाक़ी भाड़े खे त पाण भर में वेहण बि न ॾींदा। हाँ सोडा, हाणे त मुंहिंजे लाइ तूं ऐं हाशिम ॿई अखियूं आहियो। इन्हनि अखियुनि जे रस्ते मूं प्यार पातो आहे। बाबा साईं सिर ॾेई छॾींदासीं पर कॾहिं बि तव्हांजो नाव नीचो न कंदासीं।